ओम शांति। अॼु जी मुले तारीख़ आहे 24/1/2026। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा असांखे चवनि था कि बाप तव्हांखे जो पढ़ाईंदा आहिनि उहो बुद्धि में यादि रखी पढ़ाइणी आहे। उहो बुद्धि में रखी करे सभिनि खे पढ़ाइणी आहे। हर हिक खे बाप जो सृष्टि चक्र जो परिचय ॾियणो आहे। प्रश्न: आत्मा सतयुग में भी पाठ वॼाईंदी आहे, कलयुग में भी, लेकिन अंतर छा आहे? सतयुग में पाठ वॼाईंदी आहे त हुन में कोई पाप कर्म न हूंदो आहे। हर कर्म उते अकर्म थी वेंदो आहे। कारण जी उते रावण न आहे। पोइ कलयुग में जॾहिं पाठ वॼाईंदा आहियूं त हर कर्म विकर्म व पाप ठही वेंदो आहे। श्री हिते विकार आहिनि। हाणे तव्हां आहियो संगम ते, तव्हांजो तव्हांखे सॼो ज्ञान आहे न। ओम शांति। हाणे इहे त ॿार ॼाणंदा आहिनि कि असां बाबा जे साम्हूं वेठा आहियूं। बाबा बि ॼाणंदा आहिनि कि ॿार असांजे साम्हूं वेठा आहिनि। इहे बि तव्हां ॼाणंदा आहियो बाप असांखे शिक्षा ॾींदा आहिनि जो पोइ ॿियनि खे ॾियणी आहे। इहे बि ॼाणंदा आहियो कि बाप असांखे शिक्षा ॾींदा आहिनि जो पोइ ॿियनि खे ॾियणी आहे। पहिरियों त बाप जो ई परिचय ॾियणो आहे। शिव जी सभु बाप जो ऐं बाप जी शिक्षा खे भुलिजी विया आहिनि। हाणे जो बाबा पढ़ाईंदा आहिनि इहा पढ़ाई पोइ 5000 वर्ष पोइ मिलंदी। इहे ज्ञान ॿियो कोई खे न आहे। मुख्य थी वई बाप जो परिचय। मुख्य आहे बाप जो परिचय। पोइ इहे सम्झाइणो आहे असां सभु भाउ आहियूं, है न। सॼी दुनिया जी जो सभु आत्मायूं आहिनि सभु आपस में भाउ आहिनि। सभु पंहिंजो मिलियो उहो पाठ हिन शरीर द्वारा वॼाइनि था, मतिलबु पंहिंजे शरीर द्वारा। हाणे त बाबा आया आहिनि नई दुनिया में वठी वञण लाइ, जेकी स्वर्ग चइबो आहे। परंतु असां सभु भाई पतित आहियूं। हिकु बि पावन न आहे। सभु पतितनि खे पावन ठाहिण वारो त हिकु बाबा ई आहे न। इहा आहे ही पतित विकारी भ्रष्टाचारी रावण जी दुनिया। रावण जो अर्थ ई आहे 5 विकार स्त्री 5 विकार पुरुष में। बाबा ॾाढो सिंपल रीति सम्झाईंदा आहिनि। तव्हां बि ईअं सम्झाए सघंदा आहियो। त पहिरियों इहे सम्झायो असां आत्माउनि जो उहा बाप आहे। असां सभु ब्रदर्स आहियूं। पुछो इहो ठीकु आहे? लिखो असां सभु भाउ आहियूं। असांजो बाबा हिकु ई आहे। असां सभु सोल्स जो उहो सुप्रीम, असां सभु सोल्स आहियूं। उहो सुप्रीम सोल आहे। उन्हनि खे फादर चइबो आहे। इहो पको बुद्धि में विहारियो त सर्वव्यापी आदि निकिरी वञे। अलफ पहिरियों पढ़णो आहे। चओ इहा सुठी रीति वेही लिखो। अगरि अॻियां सर्वव्यापी चईंदा हुयो न, हाणे सम्झंदा आहियूं कि सर्वव्यापी न आहे। असां सभु त भाउ आहियूं। सभु आत्मायूं चईंदियूं आहिनि गॉड फादर परम पिता। पहिरियों त इहो निश्चय विहारणो आहे कि असां आत्मायूं आहियूं, परमात्मा न आहियूं। न असां में परमात्मा व्यापक आहे, सभिनि में आत्मा व्यापक आहे न। आत्मा शरीर जे आधार से पाठ वॼाईंदी आहे। इहे पको करायो। अच्छा, पोइ उहा बाबा सृष्टि जे आदि मध्य अंत जो ज्ञान बि ॿुधाईंदा आहिनि। ऐं त ॿिया त कोई बि ॼाणंदो न आहे कि हिन सृष्टि चक्कर जी एज केतिरी आहे। बाप ही टीचर जे रूप में वेही सम्झाईंदा आहिनि। लख वर्ष जी त ॻाल्हि ई न आहे न। इहे चक्कर अनादि आहे, एक्यूरेट ठहियलु आहे। इनखे ॼाणणो पए। सतयुग त्रेता पास्ट थी वियो, नोट करो। उनखे चइबो आहे स्वर्ग ऐं सेमी स्वर्ग। हुते देवी देवताउनि जो राज्य हलंदो आहे। उहा 16 कला, उहा 14 कला। धीरे धीरे कलायूं कम थींदी वेंदियूं आहिनि। दुनिया पुराणी थींदी वेंदी आहे दुनिया त ज़रूरु पुराणी थींदी। सतयुग जो प्रभाव ॾाढो भारी आहे। नाम ई आहे स्वर्ग हेवन नई दुनिया। हुन जी महिमा करणी आहे। नई दुनिया में आहे ही हिकु आदि सनातन देवी देवता धर्म। पहिरियों बाप जो परिचय, पोइ चक्कर जो परिचय ॾिबो आहे न, है न। चित्र बि तव्हां वटि आहिनि निश्चय कराइण लाइ। ये सृष्टि जो चक्कर फिरंदो रहंदो आहे। सतयुग में लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो। त्रेता में राम सीता जो। इहो थियो अधु कलप। 2 युग पास्ट थिया, पोइ थींदो आहे द्वापर कलयुग। द्वापर में रावण राज्य आहे न।
देवताऊं वाम मार्ग में हली वेंदा आहिनि त विकास जी सिस्टम ठही वेंदी आहे। सत्युग त्रेता में सभु निर्विकारी रहंदा आहिनि। हिकु आदि सनातन देवी देवता धर्म रहंदो आहे। चित्र बि ॾेखारिणा आहिनि, ओरली बि सम्झाइणो आहे। बाबा चवनि था चित्र बि ॾेखारिणो आहे ऐं ओरली बि सम्झाइणो आहे कि हीअं हीअं थींदो आहे। बाबा असांखे टीचर ठही ईअं पढ़ाईंदा आहिनि। बाप पंहिंजो परिचय ख़ुदि ई अची करे ॾींदा आहिनि। ख़ुदि चईंदा आहिनि मां ईंदो आहियां पतितनि खे पावन ठाहिणु, त मूंखे शरीर त ज़रूरु खपे, न त ॻाल्हि कीअं करां। मां चैतन्य आहियां, सत्य आहियां ऐं अमर आहियां। आत्मा सतो रजो तमो में ईंदी आहे। आत्मा ई पावन ऐं पतित ठहींदी आहे। इन करे चइबो आहे पतित आत्मा पावन आत्मा। आत्मा में ई सभु संस्कार आहिनि। पास्ट जे कर्म व विक्रम जा संस्कार आत्मा खणी वेंदी आहे। सत्युग में विक्रम हूंदो ई न आहे। कर्म कंदा आहियूं, पाठ वॼाईंदा आहियूं, परंतु उहो कर्म अकर्म थी वेंदो आहे। गीता में बि अक्षर आहिनि। हाणे तव्हां प्रैक्टिकल में सम्झो था, ॼाणंदा आहियो बाबा आयल आहिनि पुराणी दुनिया खे बदिलणु, नई दुनिया ठाहिणु, जिते कर्म अकर्म थींदा आहिनि। इनखे चइबो आहे सत्युग। पोइ सभु कर्म विक्रम थी वेंदा आहिनि त उनखे कलयुग चइबो आहे। तव्हां हाणे आया आहियो संगम ते। बाबा ॿई तरफ़ जी ॻाल्हियूं सम्झाईंदा आहिनि। सत्युग त्रेता त पवित्र दुनिया, हुते कोई पाप हूंदो न आहे। जॾहिं रावण राज्य शुरू थींदो आहे तॾहिं पाप शुरू थींदो आहे। हुते विकारनि जो नाम ई न हूंदो आहे न। चित्र त साम्हूं आहिनि, राम राज्य रावण राज्य। बाबा सम्झाईंदा आहिनि इहा पढ़ाई आहे, बाप जे सवाइ ॿियो कोई न ॼाणंदो आहे। इहा पढ़ाई त तव्हांजी बुद्धि में रहणी खपे। बाबा बि यादि ईंदा आहिनि, चक्कर बि यादि ईंदो आहे, सेकेंड में सभु यादि अची वेंदो। वर्णन करण में देरी लॻंदी आहे। इन्हनि जा 3 फाउंडेशन आहिनि। झाड़ अहिड़ो थींदो आहे, बीज ऐं झाड़ सेकेंड में यादि अची वञे। इहे बीज आहे फलाणे झाड़ जो, ईअं इन्हनि सां फल निकिरंदा आहिनि। इहे बेहद जो मनुष्य सृष्टि रूपी झाड़ कीअं आहे, इन जो राज तव्हां सम्झंदा आहियो। ॿारनि खे सॼो बाबा सम्झायो अथई। अधु कलप डिनाइस्टी कीअं हलंदी आहे। पोइ रावण राज्य थींदो आहे त जो सत्युग त्रेता आहे उहो ई द्वापर वासी ठहींदा। झाड़ वृद्धि खे पाईंदो रहंदो आहे। अधु कलाक खां पोइ रावण राज्य शुरू थींदो आहे। विकारी ठही वेंदा आहिनि। बाप सां जो वरसो मिलियो उहो अधु कलाक हलियो। नॉलेज ॿुधाए करे वरसो ॾिनो, उहो प्रारब्ध भोगी अर्थात सत्युग त्रेता में सुख पायो। उन्हनि खे सुखधाम सत्युग चइबो आहे। हुते दुख हूंदो न आहे। केतिरो सिंपल रीति बाबा सम्झाईंदा आहिनि। हिकु त सम्झाईंदा आहियो, हिक खे सम्झाईंदा आहियूं या ॾाॾनि खे त ईअं अटेंशन ॾियणो आहे। सम्झाईंदा आहियूं, हा हा कंदा आहिनि, चओ नोट कंदा वञो। कोई शंका हुजे त पुछो। जो ॻाल्हि कोई न ॼाणंदो आहे उहा असां सम्झाईंदा आहियूं। तव्हां कुझु बि ॼाणंदा न आहियो, पुछंदा पोइ छा। तव्हां कुझु बि ॼाणंदा न आहियो त पुछंदव पोइ छा। मतिलबु के शंका ईंदी आहे न, ईअं त बाबा चवनि था की तव्हां कुझु, उन्हनि खे चओ तव्हां कुझु ॼाणंदा ई न आहियो। तव्हां जो ॻाल्हियूं न ॼाणंदा आहियो उहो असां सम्झायूं था त नई ॻाल्हि थी वई न, त पुछंदा कीअं। बाबा त हिन बेहद जी झाड़ जो राज सम्झाईंदा आहिनि। इहे नॉलेज हाणे तव्हां सम्झंदा आहियो। बाबा सम्झाईंदा आहिनि तव्हां चराची जे चक्कर में कीअं ईंदा आहियो। इहा सुठी रीति नोट करो। पोइ हिन ते वीचार सागर मंथन करिणो आहे। जीअं टीचर ईअं निबंध ॾींदा आहिनि ईअं पोइ घर में वञी करे रिवाइज़ करो। तव्हां बि इहे नॉलेज ॾींदा आहियो, पोइ ॾिसो छा थींदो आहे। पुछंदा रहो, हिकु हिकु ॻाल्हि सुठी रीति सम्झायो। बाबा टीचर जो कर्तव्य सम्झाए करे पोइ गुरू जो सम्झाईंदा आहिनि। उन्हनि खे सॾ ई कंदा आहिनि कि अची करे पतितनि खे पावन ठाहियो। आत्मा पावन ठहींदी आहे त पोइ शरीर बि पावन मिलंदो आहे। जीअं सोनो ओड़ो जेवर ठहींदो आहे। 24 कैरेट जो सोनो ठाहींदा,
खाद न विझंदा त जीवर बि ईअं सतो प्रधान ठहींदी। अलॉय विझण सां सतो प्रधान ठही वेंदी। पहिरियों भारत 24 कैरेट पक्को सोने जी चुड़िया हुई, अर्थात सतो प्रधान नई दुनिया हुई। पोइ तमो प्रधान ठही। इहे बाप ई सम्झाईंदा आहिनि। ॿियो कोई मनुष्य गुरू माण्हू न ॼाणंदा आहिनि। सॾु कंदा आहिनि अची करे पावन ठाहियो, छो त गुरू जो कमु आहे न। वानप्रस्थ अवस्था में मनुष्य गुरू कंदा आहिनि। वाणी खां परे स्थान त इनकॉर्पोरियल वर्ल्ड आहे, जिते असां आत्मा ई रहंदियूं आहिनि। हीअ आहे कॉर्पोरियल वर्ल्ड, ॿिन्हिनि जो मेल आहे न। हुते त शरीर न आहे, हुते कोई कर्म न थींदो आहे। बाबा खे त बाबा में त सॼी नॉलेज आहे। ड्रामा प्लान अनुसार हुनखे चइबो आहे नॉलेजफुल। उहो चैतन्य सत्य चित आनंद स्वरूप हुजण जे कारण हुनखे नॉलेजफुल चइबो आहे। सॾु बि कंदा आहिनि न, हे पतित पावन नॉलेजफुल शिव बाबा, है न। सॾु बि कंदा आहिनि, हे पतित पावन नॉलेजफुल शिव बाबा। उन्हनि जो नाम सदैव शिव आहे। उन्हनि जो नाम सदैव शिव ई आहे। बाक़ी आत्मायूं सभु ईंदियूं आहिनि पाठ वॼाइण, जो भिन्न भिन्न नाम रूप धारण कंदियूं आहिनि। बाप खे सॾु कंदा आहिनि, परंतु उन्हनि खे कुझु बि सम्झ न रहंदी आहे। ज़रूरु भाग्यशाली रथ बि हूंदो, जंहिंमें बाबा प्रवेश करे तव्हांखे पावन दुनिया में वठी वेंदा। जो बाप सम्झाईंदा आहिनि मिठे मिठे ॿार, मां उन्हनि जे तन में ईंदो आहे, जो ॾाढे जन्मनि जे अंत में आहे। पूरे 84 जन्म वठंदो आहे। भाग्यशाली रथ ते अचिणो पवंदो आहे। पहिरियों नंबर में श्री कृष्ण, उहे नई दुनिया जो मालिक आहिनि। पोइ उहे हेठि उतरंदा आहिनि। गोल्डन सां सिल्वर कॉपर आयरन एज में अचिणो पवंदो आहे। हाणे तव्हां आयरन खां गोल्डन एज जे ठहो था। बाबा चईंदा आहिनि सिर्फ़ु मूंखे पंहिंजे बाप खे यादि करो। जंहिंमें प्रवेश कयो उन्हनि जी आत्मा में जरा बि नॉलेज न हुई। इन में मां प्रवेश कंदो आहे, इन करे हिनखे भाग्यशाली रथ चइबो आहे। न त सभिनि सां उच त इहे लक्ष्मी नारायण आहे। इन्हनि में प्रवेश करणो खपे, परंतु उन्हनि में परमात्मा प्रवेश न कंदा आहिनि। हिन करे उन्हनि खे भाग्यशाली रथ न चईंदासीं। लक्ष्मी नारायण खे रथ त अची करे पतितनि खे रथ में अची करे त बाबा खे पतितनि खे पावन ठाहिणो आहे, त ज़रूरु कलयुगी तमो प्रधान में ई ईंदो न। ख़ुदि चईंदा आहिनि मां ॾाढे जन्मनि जे अंत में ईंदो आहे। गीता में बि अक्षर एक्यूरेट आहिनि। गीता खे ई सर्वशास्त्र में शिरोमणि चइबो आहे। हिन संगम युग ते ई बाबा अची करे ब्राह्मण कुल देवी देवता कुल जी स्थापना कंदा आहिनि। ॾाढे जन्मनि जे अंत में अर्थात संगम युग ते ई मां ईंदो आहियां। बाबा चईंदा आहिनि मां बीज रूप आहियां। श्री कृष्ण त सतयुग जो रहवासी आहे। उन्हनि खे उन्हनि जो ॿी जॻह त कोई चित्र न थी सघे न। पुनर्जन्म में त मतिलबु ओड़ो चित्र त न थी सघे न। पुनर्जन्म में त नाम रूप देश काल सभु बदिली वेंदा आहिनि। फीचर्स ई बदिली वेंदा आहिनि। पहिरियों नंढो ॿारु सुंदर हूंदो आहे, पोइ वॾो हूंदो आहे, उहो पोइ शरीर छॾे ॿियो नंढो वठंदो आहे। इहे ठहियल खेल आहे, ड्रामा जे अंदरि फिक्स आहे। ॿियो शरीर वरितो त उन्हनि खे श्री कृष्ण न चईंदासीं। इहे ॿिए शरीर जो नाम आदि पोइ ॿियो पवंदो। समय फीचर्स आदि तिथि तारीख़ सभु बदिली वेंदा। वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी हू बहू रिपीट चईंदासीं न, त इहे ड्रामा रिपीट थींदो आहे। सतो रजो तमो में अचिणो ई आहे। सृष्टि जो नाम, युग जो नाम सभु बदिली रहंदा आहिनि। हाणे इहे संगम युग आहे। मां ईंदो ई आहियां संगम ते। मां तव्हांखे सॼी दुनिया जी हिस्ट्री जोग्राफी सत्य ॿुधाईंदो आहे। ॾिसो बाबा चवनि था कि मां ईंदो ई आहियां संगम युग ते। मां तव्हांखे सॼे दुनिया जी हिस्ट्री जोग्राफी सत्य ॿुधाईंदो आहे। बाबा खे त सच ॻाल्हि ॿुधाईंदा आहिनि न असांखे।
आदि खां वठी करे अंत ताईं कोई बि ॼाणंदो ई न आहे। सतयुग जी आयु केतिरी हुई इहे पतो न हुजण जे कारण लाखों वर्ष चई छॾींदा आहिनि। हाणे तव्हांजी बुद्धि में सभु ॻाल्हियूं आहिनि। तव्हांजे अंदरि इहे पको करिणो आहे कि बाबा बि आहिनि, टीचर बि आहिनि, सतगुरू बि आहिनि। जो वरी खां सतो प्रधान ठहिण लाइ बाप ॾाढो सुठी रीति युक्ति ॿुधाईंदा आहिनि। गीता में बि आहे न, देह सही देह जे सभु धर्म छॾे पंहिंजे खे आत्मा सम्झो, वापसि पंहिंजे घर ज़रूरु वञिणो आहे। भक्ति मार्ग में बि केतिरी महिनत कंदा आहिनि भॻवान वटि वञण लाइ। उहो मुक्तिधाम, कर्म सां मुक्त रहणो आहे त मुक्तिधाम में वञी करे वेही रहो। असां इनकॉर्पोरियल दुनिया में वञी करे वेहींदा आहियूं। पाठधारी घर वियो त पाठ सां मुक्त। सभु चाहींदा आहिनि असां मुक्ति पायूं। मोक्ष त कंहिंखे मिली न सघे। इहो ड्रामो अनादि अविनाशी आहे, न हिन जी एंड आहे न स्टार्टिंग आहे। कल्ह बाबा चई न अनादि ठहियलु आहे। कोई चए इहे पाठ ॼाण अचण वञण जो असांखे पसंदि न आहे, परंतु हिन में कुझु करे न सघंदा आहियूं। इहा अनादि ड्रामो ठहियलु आहे। हिक खे बि मोक्ष न मिली सघंदो आहे। उहे सभु आहिनि अनेक प्रकार जी मनुष्य मत। इहा आहे श्रीमत श्रेष्ठ ठाहिण लाइ। मनुष्य खे श्रेष्ठ न चईंदासीं, देवताउनि खे श्रेष्ठ चईंदासीं। मनुष्य खे श्रेष्ठ न चईंदासीं, देवताउनि खे श्रेष्ठ चईंदासीं। श्रेष्ठ मतिलबु जंहिंजो संकल्प बोल कर्म सुठा हुजनि, उन्हनि जे अॻियां सभु नमन कंदा आहिनि त उहो श्रेष्ठ ठहिरिया न। श्री कृष्ण देवता वैकुंठ जो प्रिंस, उहो हिते कीअं ईंदो? न हुननि गीता ॿुधाई। शिव जे अॻियां वञी करे चईंदा आहिनि असांखे मुक्ति ॾियो। उहो त कॾहिं जीवन मुक्त जीवन बंद में ईंदा ई न आहिनि शिव बाबा। न त जीवन मुक्ति सतयुग में ईंदा आहिनि, न जीवन बंद कलयुग में ईंदा आहिनि। उन्हनि खे पुकारंदा आहिनि कि असांखे मुक्ति ॾियो। जीवन मुक्ति बि उहो ई ॾींदा आहिनि। बाबा ई असांखे जीवन मुक्ति बि ॾींदा आहिनि। अच्छा, मीठे मीठे सिके लते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, असां सभु आत्मायूं भाउ आहियूं। इहो पाठ पको करणो ऐं कराइणो आहे। पंहिंजे संस्कारनि खे यादि सां संपूर्ण पावन ठाहिणो आहे। पंहिंजे संस्कारनि खे यादि सां संपूर्ण पावन ठाहिणो आहे। ॿियो आहे 24 कैरेट सचो सोनो ठहिण लाइ कर्म अकर्म विकर्म जी गुह्य गति खे बुद्धि में रखी हाणे कोई बि विकर्म न करिणो आहे। वरदाना घबराइण जी डांस छॾे सदा ख़ुशी जी डांस करण वारा मास्टर नॉलेजफुल ठहो। जो ॿार मास्टर नॉलेजफुल आहिनि उहे कॾहिं घबराइण जी डांस न कंदा आहिनि। सेकेंड में सीढ़ी हेठि, सेकेंड में मथे। हाणे इहे संस्कार चेंज करो त ॾाढो फास्ट वेंदा। सिर्फ़ु मिली हुई अथॉरिटी खे, नॉलेज खे, परिवार जे सहयोग खे यूज़ करो। बाबा जे हथ में हथ ॾेई करे हलंदा रहो त ख़ुशी जी डांस कंदा रहंदा। घबराइण जी डांस न करे सघंदा, न थींदी। लेकिन जॾहिं माया जो हथु पकड़े वठंदा आहियो न त घबराइण जी डांस कंदा आहियूं। असां त हमेशह बाबा जो ई हथु पकड़े रखियो आहे। अर्थात असांजी बुद्धि रूपी हथु बाबा जी बुद्धि रूपी हथ में आहे। मतिलबु असांजी बुद्धि में बाबा जी ई श्रीमत आहे त असां माया जी उल्टी सुल्टी मत ते ध्यानु ई न ॾींदा आहियूं, ॻाल्हियुनि ते ध्यानु ई न ॾींदा आहियूं। इन करे असां सदा ख़ुशी में डांस कंदा रहंदा आहियूं। स्लोगन आहे जंहिंजो संकल्प ऐं कर्म महान आहे उहो ई मास्टर सर्वशक्तिवान आहे। जंहिंजो संकल्प ऐं कर्म महान आहे उहो ई मास्टर सर्वशक्तिवान आहे।
अव्यक्त इशारो। मास्टर त्रिकालदर्शी ठही करे हर कर्म संकल्प करो, वचन चओ त कोई बि कर्म व्यर्थ व अनरत न वेंदो। त्रिकालदर्शी अर्थात साक्षीपन जी स्थिति में स्थित थी करे इन कर्मेंद्रियन द्वारा कर्म कंदो। त्रिकालदर्शी अर्थात साक्षीपन जी स्थिति में स्थित थी करे इन कर्मेंद्रियन द्वारा कर्म कंदो त कर्म जे वशीभूत न थींदा। अगर असां त्रिकालदर्शी स्थिति में स्थित थी करे इन कर्मेंद्रियन द्वारा कर्म कंदासीं त कॾहिं बि कर्म जे वशीभूत न थींदासीं। सदा कर्म ऐं कर्म जे बंधन सां मुक्त ठही पंहिंजी ऊची स्टेज खे प्राप्त करे वठंदासीं। त त्रिकालदर्शी स्थिति में स्थित थी करे कर्म करो त कर्मेंद्रियन द्वारा कर्म कंदासीं त कॾहिं बि कर्म जे वशीभूत न थींदासीं ऐं असां सदा कर्म ऐं कर्म जे बंधन सां मुक्त सदा ऊची स्टेज ते रहंदासीं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।